वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ न्याज़ सनो नाज़ खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं। ठिकराटे बम्बली माइनर मां थायल लाश जी सुञाणप नौजवान शौकत लाशारी तौर थी वई आहे। ॿ ॾींहं ॻोठ घमर महर भरिसां आडी 82 वटां लाश हथायो हो। नौजवान जो लाश लावारिस ॼाणाए ईदगाह कब्रिस्तान में दफ़नायो वियो हो। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। ठिकराटे बम्बली माइनर मां थायल लाश जी सुञाणप नौजवान शौकत लाशारी तौर थी वई आहे। 2 ॾींहं अॻु ॻोठ घमर महर भरिसां आडी 82 वटां लाश हथ कयो वियो हो। अव्हांखे ॿुधायूं पिया त नौजवान जो लाश लावारिस ॼाणाए ईदगाह कब्रिस्तान में दफ़नायो वियो हो। अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। ठिकराटे मां जिते बम्बली माइनर मां हथायल लाश जी सुञाणप नौजवान शौकत लाशारी तौर थी वई आहे। 2 ॾींहं अॻु ॻोठ घमर महर भरिसां आडी 82 वटां लाश हथायो हो। नौजवान जो लाश लावारिस ॼाणाए ईदगाह कब्रिस्तान में दफ़नायो वियो हो। ठिकराटे बम्बली माइनर मां थायल लाश जी सुञाणप नौजवान शौकत लाशारी तौर थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं NTV न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खां। मजीद महर, आगाह कजो, नौजवान जी लाश जी सुञाणप थी वई आहे। बिल्कुल 2 ॾींहं अॻु ॻोठ घमर महर भरिसां बम्बली माइनर मां हथायल अणसुञातल लाश जी सुञाणप थी वई आहे। बम्बली माइनर जी आरडी 82 वटां हथायल अणसुञातल लाश जी सुञाणप ॻोठ पीरबख्श किताबी वासी शौकत अली पुट अली दोस्त लाशारी तौर थी आहे, जंहिंखे 2 ॾींहं अॻु पनो आख़िर जे ईदगाह कब्रिस्तान में पुलिस ऐं तालके इंतिज़ामिया लावारिस ॼाणाए दफ़न करे छॾियो। NTV जी ख़बरूं हलण बाद फौती नौजवान जा वारिसनि पारां मुबारकपुर पुलिस सां राब्तो करे फौती नौजवान जा तफ़सील वरिता, जंहिंमें फौती नौजवान खे पहिरियल कपिड़नि ऐं गिचीअ में पहिरियल तावीज़ ते संदसि वारिद तस्दीक कई त संदसि फौती जेको नौजवान आहे उनजो पुटु आहे ऐं उन्हनि जेको आहे मुबारकपुर पुलिस सां राब्तो करे निशानदेही कई। फौती नौजवान जे वारिद संदसि भाउ ॿुधायो त ज़हनी तवाज़ुन बि उनजो ठीकु न हुयो, जेको 2-4 ॾींहं अॻु में गुम थी वियो ऐं NTV ते ख़बर हलण बाद असां मुबारकपुर पुलिस सां राब्तो कयोसीं। होॾां मुबारकपुर पुलिस सां राब्तो करण ते वॾे मुंशी शमसुद्दीन महर ॿुधायो त वारिसनि फौती नौजवान खे कपिड़नि ऐं गिचीअ में पहिरियल तावीज़ ते सुञाणप कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मजीद महर तफ़सील ॾियण जे लाइ।